अस्सलाम वालेकुम भाउ शकील। वालेकुम अस्सलाम। भाउ शकील, सभ खां पहिरियां तव्हांखे जनम ॾियारे जूं लखें करोड़े वाधायूं। महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। माशाल्लाह, जेतिरो अॼु रते देरे में तव्हां सोशल मीडिया ते ज़ीनत बणियल हुयो, ख़ासि करे तव्हांजी जेके दोस्तनि पोस्टियूं शेयर कयूं हुयूं, उन लाइ छा चवणु चाहींदो? दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं, वॾी महिरबानी। जेके बि असांजा दोस्त आहिनि, ख़ासि करे तव्हांजी वॾी महिरबानी। जंहिं सुबुह जो असांखे फ़ोन करे विश बि कयो, उन खां अलावा असांजी पोस्ट बि रखी। रब साईं सभिनी दोस्तनि खे आबाद रखंदो। इहे दोस्तनि जी जेको आहे दिली मोहबतूं आहिनि, जेको आहे दोस्तनि जो प्यारु आहे, इहो कॾहिं विसारे न सघंदासीं। अस्सलाम वालेकुम गुलबार साहब। वालेकुम सलाम। अदा गुलबार अॼु माशाल्लाह शकील सिंधी साहब जंहिंजी प्रेस क्लब ते जनम ॾियारे जी तक़रीब मुनक़द कई वई, उन खां बाद ई दोस्तनि पारां गैदरिंग थी आहे, जिते हुननि जो जनम ॾियारे जो प्रोग्राम रखियो वियो हुयो। छा चवणु चाहींदो हिन मौक़े ते? साईं, असल में जनम ॾियारा मल्हाइण हिकिड़ी नंढियूं ख़ुशियूं आहिनि। तव्हां सम्झो था त हिन मुआशिरे में अॼुकल्ह जेकी हालत आहे, ख़ासि तौर ते महांगाई, माण्हुनि जा पंहिंजा मसइला, हिन पुट ऐं मुसट वारे हिन माहौल में हे जनम ॾींहुं मल्हाइण माना हिकिड़ी सम्झो नंढियूं ख़ुशियूं माना सेलिब्रेट करणु, माण्हू ॼण त ताज़ो थी थो वञे। कंहिंखे इज़त ॾियणु, माना जेको आहे हुन में ॿ अखर हुनजी तारीफ़ में लिखणु या हुनजी जेकी बारे में हुनखे मुबारक ॾियणु जनम ॾींहं जे हवाले सां। हिन में कंहिंजो ख़र्चु न आहे, इहो करणु घुरिजे ऐं सुठी ॻाल्हि आहे। ऐं शकील सिंधी जे लाइ लफ़्ज़ इहे चवंदुसि त माना सॼी उमिरि त हिन ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त कलाक बि माना जेको आहे थोरो आहे, पर कैलकुलेट इहे कंदुमि त हीअ ॿियनि माण्हुनि जे कमु अचण वारो माण्हू आहे ऐं ग़रीब मिस्किन मौलाई दोस्त आहे ऐं हमेशह मिलंदो आहे, मुर्की मिलंदो आहे ऐं टहक ॾेई मिलंदो आहे, जंहिंसां बि मिलंदो आहे। ऐं हिनजी नौकिरी अहिड़ी आहे जेकी सोशल लाइफ बिल्कुलु न आहे, पर ते हूंदे बि उहो टाइम कढी माण्हुनि जा कमु करे थो। इहा हिकु वॾी ख़ूबी आहे हिनजी, ऐं इहा ख़ूबी असांखे हिनजी पसंदि आहे। जिंदगी असांजो वेझो दोस्त बि आहे। अॼु हुनजो जनम ॾींहुं आहे, असां दोस्तनि सभिनी गॾिजी करे हिकिड़ी हुनजी नंढी ख़ुशी सेलिब्रेट कई आहे ऐं हिन जे लाइ दुआ पिया आहियूं अलाह पाक हिनखे दिली जमार ॾींदो, सुठी सिहत ॾींदो ऐं हमेशह ईअं माण्हुनि जे कमु ईंदो रहंदो। असां इन्हनि दुआउनि में हिनखे यादि कयूं था। तव्हांजी बि महिरबानी जो हुनजे बारे में असां कमेंट्स वरिता। सलीम अलाई जलवाड़ी तव्हांखे जला साईं शाबाद। अस्सलाम वालेकुम। अदा शहज़ाद रज़ा अब्बासी साहब, काफ़ी अरसे खां तव्हांजे प्रेस क्लब जो हिसो हिन अदा शकील दायो साहब जन। अॼु उन्हनि जो जनम ॾियारो हिते प्रेस क्लब ते मुनक़द कयो वियो आहे। माशाल्लाह ज़बरदस्त ऑर्गेनाइज़ कयो वियो। छा चवणु चाहींदो अॼु? बिस्मिल्लाह रहमान रहीम। भिटाई सरदार जो शेर आहे त कंहिं माण्हू मंझि अचे बुई बहार जी। सो शकील असांजे प्रेस क्लब जो बहितरीनु जाखोड़ी सहाफ़ी आहे। हिनजे जेका असल में ईंदो आहे त माना दोस्तनि में मुर्कूं छांइजी वेंदियूं आहिनि, मोहबती माण्हू आहे ऐं उन सां गॾु सोशल वर्कर बि आहे। शहर में काफ़ी दोस्तनि जा जेके ग़रीब माण्हू आहिनि, बेपहुच माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ बि जदोजहद कंदो आहे ऐं असांजे दोस्तनि जे लाइ बि हिकिड़ी बहितरीनु जेका सो सोच रखंदड़ आहे ऐं अलाह उनखे अञा बि जेका आबाद कंदो। हीअ अॼु उन जनम ॾींहं जो असां हिते केक काटियो आहे। असां इहो ई चवंदासीं त अलाह पाक अहिड़ियूं हज़ारे जेका ख़ुशियूं जेके आहिनि उनखे नसीब फरमाए ऐं असां दोस्तनि सां हमेशह साथ ॾिए ऐं कुलो कुले में मिलाए ग़रीबनि, मज़लूमनि, बेपहुच अवाम जी ख़िदमत करे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु प्रेस क्लब रतो देरो ते भाउ शकील अहमद दायो साहब जो सालगिरह जो केक कटियासीं ऐं इंतिहाई तमामु दिली ख़ुशी थियो त शकील हैदर साहब हिकिड़ो प्रेस क्लब रते देरे जो तमामु सुठो ऐं सीनियर सहाफ़ी आहे, जेको हर हमेशह मज़लूमनि ग़रीबनि जे लाइ पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो आहे ऐं आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। इहो शकील हैदर साहब जो हे ॿाहूं ॿधण जो वाट आहे जो अॼु रतो देरो शहर में नंढा वॾा हर सियासी समाजी वर्कर, सोशल वर्कर जेको आहे शकील हैदर जो पोस्टियूं हलाया आहिनि। हिकु न बल्कि हज़ारे, भले कहिड़ा बि वॾा भोतार हुजनि, तुमंदार हुजनि, एतिरा उन्हनि जा पोस्टियूं न हलिया आहिनि जेतिरा शकील हैदर दाए साहब जा रते देरो पोस्टियूं हलिया आहिनि। इहो हिनजो महिनत आहे, इहो हिनजो इख़लाक़ आहे, इहो हिनजो ॿाहूं ॿधण जो वाट आहे। ॾिसो न, माण्हू पंहिंजे लाइ त हर कोई करे थो, पर जॾहिं ॿियनि जे लाइ कंदो उहो ई माण्हुनि जे दिलनि ते राज कंदो। उहो ई हमेशह तारीख़ जे वर्कनि में, तारीख़ जे अखरनि में उनजो नालो जेको आहे सुनहरी अखरनि में लिखियो वेंदो। भाउ शकील हैदर साहब जे लाइ तमामु
असां दुआ गो आहियूं ऐं उन सां गॾोगॾु जेके बि रते तेरे जा सहाफ़ी आहिनि जेके हक़ सच जो कलम धड़ी आहिनि जेके हक़ सच जो कलम ग़रीबनि जो मज़लूमनि जो आवाज़ बणिजी करे आला अहवालनि ताईं पहुचाईंदा असां उन्हनि समेत सॼे सिंध वासियुनि जे लाइ दुआ गो असां इहो ई चवंदासीं त चाचू शकील अहमद तमामु महिनती ऐं खरो साफ़ी आहे। हिन जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि शहरवासियुनि जे लाइ, तॾहिं उन्हनि जे एवज़ हिननि खे एतिरी मोहबत ऐं एतिरी मोट मिले थी पई।